रीत बदीन प्रेस क्लब अॻियां अमीर अल बैर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सिंध जे अॻुवान सरदार हाजी अयूब मल्ला ते थींदड़ क़ातिलाणे हमले ख़िलाफ़ अमीर अल बहर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सिंध जे मरकज़ी वाइस चेयरमैन सरदार मोहम्मद अनवर मल्ला जे बदीन वारे बंगले तां रैली कढी वई, जेका बदीन प्रेस क्लब पहुती, जिते दादू पुलिस ऐं क़ातिलाणो हमलो कंदड़नि जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अमीर अल बैर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सिंध जे सदर अली नवाज़ मल्ला चयो त कल्ह अमीर बैर ऑर्गेनाइजेशन सिंध जे अॻुवान सरदार हाजी मोहम्मद अयूब ते क़ातिलाणो हमलो कंदड़नि ते केस दाख़िल करे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। यूसुफ मल्ला, खुदाबख्श मल्ला, ज़िले सदर सुमार मल्ला, महरम मल्ला, रमज़ान पठाण जिन चयो त असीं निंदड़का न आहियूं, सरदार हाजी मोहम्मद अयूब मल्ला ते हमलो न कयो वियो आहे, पूरी मल्ला बिरादरी ते हमलो कयो वियो आहे। SSP दादू SHO दादू हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं सरदार हाजी मोहम्मद अयूब मल्ला सां इंसाफ़ कयो वञे।